एफपी बचाबंद सप्रियोबंद जे घारनि जे पाणी ख़ैरपुर नाथन शाह खे ढंढ में तब्दील करे छॾियो। इंडस हाईवे समेत शहर जे समूरनि रोडनि रस्तनि घरनि ऐं दुकाननि में 5 खां 10 फुट पाणी बीठल। सवे घर किरी पिया। हज़ारे घरनि खे नुक़सान। ॿुॾी वियल शहर में अञा हज़ारे माण्हू मौजूद। ॿेड़ियुनि जे ज़रिए महफ़ूज़ हंधनि ॾांहुं मुंतक़िली जो सिलसिलो जारी। हर पासे जीअं झोरींदड़ मंज़र। बलोचिस्तान में आयल बोर्ड के पानी जूं सिंध में तबाहियों 12 बुॾण जो ख़तरो पैदा थी वियो। डीसी कंबर शेदातकोट 12 शहर सॼो तालको बुॾण जो अलर्ट जारी करे छॾियो। रहवासियुनि खे महफ़ूज़ हंधनि ॾांहुं लॾपलाण करण जी हिदायत। ज़िला इंतज़ामिया पारां अलर्ट जारी करण खां पोइ नेवी जे हेलीकॉप्टरनि जो रेस्क्यू ऑपरेशन शुरू। मेहड़ मथां बि ख़तरो टारो न कयो। शहर जे हिफ़ाज़त लाइ ॿधल रिंग बंद ते पाणी जो दबाव बरक़रार। रिंग बंद जे मज़बूती जो कम बि तेज़ी सां जारी। शहर मां लॾपलाण जो सिलसिलो हलंदड़। जोही जा शहरी ऊंचाई जो अहञाण बणियल। रिंग बंद जी मज़बूती लाइ जारी कम में रुधल। रिंग बंद ते चाड़ बरक़रार। जोही जे भरपाते जा सवे ॻोठ पाणी हेठि आयल। मुतासिरनि खे महफ़ूज़ हंधनि ॾांहुं मुंतक़िल करण लाइ रेस्क्यू ऑपरेशन शुरू न थियो। MNV ड्रेन जे घारनि जे पाणी जो मंछर में छोड़ जारी। मंछर ढंढ जी सतह 122 RL ते पहुची वई। झांगारा ऐं बाजारा बि ॿुॾी वियो। मंछर जे भरपासे जूं सवे वसंदियूं पाणी हेठि। मुतासिर वाहर जा मुंतज़िर। सिंध कश्मीर खां कराची ताईं सिंधु दरिया जो ॾेख ॾेई रही आहे। मामूल खां वधीक बरसातुनि सबबि वॾे पैमाने ते तबाही थी आहे। 1.5 करोड़ माण्हू बेघर थी विया आहिनि। मुतासिर कावड़ जो इज़हार कयो जेको संदन हक़ आहे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी कराची में प्रेस कॉन्फ्रेंस। संदसि चवण आहे त सिंध जे हर इलाइक़े में संदन चूंडियल नुमाइंदा मौजूद आहिनि। मुतासिरनि खे रेस्क्यू ऐं रिलीफ फराहम कयो पियो वञे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त ख़ैरपुर नाथन शाह ॿुॾी वियो आहे। दादू लाइ बि वॾो ख़तरो आहे जंहिंखे बचाइण लाइ बंदि वधण जी कोशिश कई पई वञे। पाणी खे मंछर ताईं रस्तो ॾियण बाबति फ़ैसिलो आबपाशी खातो कंदो। सिंध हुकूमत बोर्ड मुतासिरनि लाइ 10 लख खेमा ऐं 6 लख बैग ख़रीद करण जो ऑर्डर ॾेई छॾियो। वॾे वज़ीर जी सदारत हेठि इजलास। इमदादी सामान जल्द मुतासिरनि ताईं पहुचाइण जी हिदायत। वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त संदसि माण्हू तकलीफ़ुनि में आहिनि। हीअ वक़्तु संदनि तकलीफ़ घटाइण जो आहे। DCs मुतासिरनि ताईं इमदादी सामान जी पहुच यकीनी बणाइनि। चीफ सेक्रेटरी सोहेल राजपूत इजलास में ॿुधायो त PDMA पारां इमदादी सामान डिप्टी कमिश्नर खे उमाणियो पियो वञे। मुकेश कुमार ॿुधायो आहे त PDMA 44,000 ऐं NDMA 6,500 राशन जा कटा ॾिना आहिनि। आसिफ अली ज़रदारी ऐं बिलावल भुट्टो जी हिदायत आहे त मुतासिरनि जी बहार कई वञे।
इतलात सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो आहे त रेस्क्यू ऐं रिलीफ जे अमल में का बि कोताही बर्दाश्त न कई वेंदी। मुतासिरनि जी मदद लाइ सिंध हुकूमत इंतज़ामिया ऐं पूरी मशीनरी कम पई करे। मुतासिरनि खे स्कूलनि में 63 सिटीज़ में क़ाइम रिलीफ कैंपुनि में तरसायो वियो आहे। सिंध में बरसात ऐं ॿोॾि सबबि 522 माण्हू फोत ऐं 21,885 ज़ख़्मी थिया आहिनि। 1,05,39,130 माण्हू बेघर ऐं 1,55,251 घर मुतासिर थिया। मुल्क में बरसातुनि ऐं ॿोॾि सबबि थियल तबाही जो को बि मिसाल नथो मिले। फोत थी वियल माण्हुनि जे वारसनि खे 10-10 लख रुपया मुआवज़ो ॾिनो वेंदो। मुतासिरनि खे तबाह थियल घरनि जो बि मुआवज़ो मिलंदो। आवाम खे अकेलो न छॾींदासीं, इहा सियासत न पर मुतासिरनि जे गॾिजी मदद करण जो वक़्तु आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो ग़ज़र में ॿोॾि मुतासिरनि खे ख़िताब। तुर्की जो 17 रुकनी वफ़द पाकिस्तान पहुची वियो। वफ़ाक़ी वज़ीर एहसन इक़बाल तुर्क वफ़द जी आजिया कई। तुर्क वफ़द पाकिस्तान में ॿोॾि वारी सूरतहाल जो जाइज़ो वठंदो। तुर्क घरू वज़ीर मूजिब तुर्की मां इमदादी सामान जा 11 जहाज़ पाकिस्तान पहुची चुका आहिनि। ॾुखे वक़्त में हू पाकिस्तानी अवाम सां गॾु बीठल आहिनि। ॿोॾि मुतासिर इलाइक़नि में पाक फ़ौज जूं इमदादी कार्रवायूं जारी। ISPR मूजिब पाक फ़ौज जा 200 हेलीकॉप्टर इमदादी सरगर्मियुनि में हिसो वठी रहिया आहिनि। ॿोॾि मुतासिर इलाइक़नि में 147 रिलीफ कैंपूं क़ाइमु कयूं वियूं आहिनि। हिन वक़्त ताईं ॿोॾि मुतासिरनि में 162 टन इमदाद विरहाई वई ऐं 50,000 माण्हुनि खे महफ़ूज़ हंधनि ॾांहुं मुंतक़िल कयो वियो। ॿोॾि मुतासिरनि खे राशन ऐं दवाऊं बि फ़राहम कयूं पियूं वञनि। हिन वक़्त ताईं 60,000 माण्हुनि जो इलाज करे खेनि दवाऊं ॾिनियूं वयूं आहिनि। सिंधु दरिया में लगातार चाड़। कोटड़ी बैराज वटि विचोले दर्जे जी ॿोॾि बरक़रार। कोटड़ी बैराज वटि मथां वहिकिरो 4,47,024 क्यूसेक ऐं हेठां वहिकिरो 4,40,420 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो। इंतज़ामिया वाहन में पाणी छोड़ शुरू करे छॾियो। गोलारची में रोड ते सुतल बरसात मुतासिरनि मथां ट्रालर चढ़ी वियो। 2 नीगरिन समेत 3 ॼणा फोत थी विया। तराई रोड ते बरसात मुतासिर अझा पाणी हेठि अची वञण खां पोइ रोड ते अची तरसिया हुआ। ट्रालर चढ़ी वञण सबबि इनायत सामी, अफशना ऐं वसीमा साह ॾेई छॾियो। 3 फोतियुनि जा मड़ इस्पताल मुंतक़िल कया विया। आई तंगवाणी भरिसां हयात खोसो पुल वटि पुलिस ऐं ॾोहारियुनि में मुक़ाबिलो। अहलकार शहीद। फायरिंग जी ॾे वठ दौरान पुलिस अहलकार अब्दुल नबी बिजाराणी शहीद थी वियो।